मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मां मूवी जो कमु कंदो आहियां ऐं एडिटिंग बि कंदो आहियां। मां रोज़ो रखे करे शादियुनि जी मूवी एडिट कंदो आहियां जंहिंजे अंदरि लेडीज़ जूं वीडियो हूंदियूं आहिनि ऐं उन जे अंदरि मिक्सिंग यानी म्यूज़िक साउंड वग़ैरह बि एड कंदो आहियां। छा मुंहिंजे लाइ मुनासिबु आहे त मां रोज़ो बि रखां ऐं उहो कमु बि कयां? छा उन कम सां मुंहिंजो रोज़ो क़बूल थींदो या न? अयान सईद कुरैशी। अच्छा अयान भाई, तव्हां इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन जे अंदरि रखो त रोज़ो जेको आहे न, त रोज़ो सिर्फ़ु बुख मानी न खणण जो नालो न आहे। रोज़ो क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमायो त लअल्लकुम तत्तक़ून, रोज़ो जेको आहे बंदनि खे मुतक़ी बणाईंदो आहे। ऐं बिल फ़र्ज़ वल मुआल, जेकॾहिं अगरि तव्हां रोज़ो रखो था ऐं तव्हांजो कमु इहो ई आहे, इन खां अलावा ॿियो कमु आहे बि न, त गुज़ारिश तव्हांजो ॾाढो इहो कंदुमि त रमज़ान जे बरक़त वारे महीने जे अंदरि हाली इन कम खे मोखर कयो। यानी ॾिसो न, एडिटिंग जे अंदरि सिर्फ़ु इहो बि त कमु न हूंदो आहे न, इन खां अलावा ॿिया बि कमु हूंदा आहिनि। बाज़ अहिड़ियूं वीडियो हूंदियूं आहिनि जेके हूंदियूं आहिनि मर्दनि जूं हूंदियूं आहिनि, उन जे अंदरि लेडीज़ कंहिं क़िस्म जी हूंदी न आहे। त तव्हां जेको आहे न, पंहिंजे जेके बि तव्हांजा उस्ताद आहिनि उन्हनि सां माज़रत कयो त फ़िलहालु जेको आहे मां लेडीज़ वारी वीडियोनि खे एडिट नथो कयां। फ़िलहालु मां उन वीडियोनि खे एडिट कंदुमि जेके ख़ासि करे मर्दनि जूं आहिनि। त जेको आहे मर्दनि जी वीडियोनि खे एडिट कयूं। अहिड़ी तरह जेकॾहिं मूवी जो टाइम अचे न, त ख़ासि करे मूवी बि उन्हनि मर्दनि जी भरियो जेके हुजनि ई सिर्फ़ु हिकिड़े पासे मर्द। बाक़ी रोज़े जी हालत में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, रोज़े जी हालत में औरतुनि खे ॾिसणु या औरतुनि जी मूवी रिकॉर्ड करणु, अहिड़ी तरह औरतुनि जी वीडियो खे एडिट करणु, त हे बदनज़री हिकिड़े क़िस्म जी थींदी। इन बदनज़री सां रोज़ो त तव्हांजो क़बूल थी वेंदो, उन जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी इन रोज़े जो अजुर जेको आहे घटिजी वेंदो। त ॾिसो, रोज़ो हिकु मुतक़ी बणींदो आहे ऐं रोज़ो चइबो हुनखे आहे त इहो बंदो गुनाहनि खां बची वञे ऐं नेकी तरफ़ माइल थिए। त हे औरतुनि खे ॾिसणु अहिड़ी तरह वीडियो जे अंदरि या अहिड़ी तरह ज़ाहिरी तौर में औरतुनि खे ॾिसणु, हे बदनज़री आहे ऐं हे हिकिड़े क़िस्म जो गुनाह आहे। त इन गुनाह खां जेको आहे तमामु साथियुनि खे जेको आहे बचिणो आहे। तव्हांखे थियणु ई खपे त इन जेको आहे कम खां पंहिंजो हथु जेको आहिस्ते आहिस्ते कढंदा वञो। छाजे करे त इन कम जे अंदरि तमामु वॾी भलाई न आहे, बदनज़री ज़्यादा थींदी आहे ऐं बदनज़री जेकॾहिं ज़्यादा थींदी त अहिड़ी तरह बंदो गुनाह जी तरफ़ ज़्यादा माइल थींदो। त अमूमन काफ़ी जेके गुनाह आहिनि त उहो बदनज़री खां ई जेको आहे शुरू थींदा आहिनि। अहिड़ी तरह बदनज़री खां बाद में तालुकात वधंदा आहिनि, तालुकात खां बाद में बंदो गुनाह जी मंज़िलुनि ते पहुची वेंदो आहे। त सभ खां पहिरियां गुज़ारिश तव्हां सां इहा कंदुमि त इहो जेको तव्हां कमु कयो था, इन कम खां आहिस्ते आहिस्ते कढी वञो। त फौरी तौरु जेका तव्हां कढी वेंदो, तव्हांजे लाइ तमामु वॾा मसइला पेश ईंदा। पर तव्हांजे ज़हन में इहो ॻाल्हि हुजे त आहिस्ते आहिस्ते मूंखे इन कम खां हथु कढणो आहे, त अलाह ताला कमु ॿिया ॾींदो। अलाह ताला दुनिया जे अंदरि अलाह ताला ॾिसो जानवरनि खे रिज़्क़ ॾिए थो, अलाह ताला पखियुनि खे रिज़्क़ ॾिए थो, अलाह ताला अशरफुल मख़लूक़ात इंसान खे बणायो आहे। त अलाह ताला इंसान खे रिज़्क़ कान न ॾींदो, हमेशह अलाह ताला इंसान खे रिज़्क़ ॾिनो आहे ऐं बाद में बि अलाह ताला इंसाननि खे रिज़्क़ ॾींदो। असांजो यकीन जेको आहे उहो अलाह जी ज़ात हुजे। बाक़ी रहियो मसइलो रोज़ो क़बूल थींदो या न थींदो, त रोज़ो साईं थी वेंदो, तव्हांजो फ़र्ज़ु लही वेंदो। बाक़ी रोज़े जे अंदरि जेकी नेकी आहे न, उहा नेकी ज़ाइल थी वेंदी। छो त बदनज़री हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंसां नेकी ज़ाइल थी वेंदी आहे ऐं दिलि जे अंदरि गुनाह जा इरादा उथंदा आहिनि। त रोज़े जे अंदरि इहो अमल जेको आहे क़तअन मुनासिबु न आहे। मूवी एडिटिंग करणु या अहिड़ी तरह औरतुनि जी लेडीज़ जी मूवी जेको आहे रिकॉर्ड करणु रोज़े जी हालत में हे बहितर अमल न आहे। हा, रोज़े खां बाद में ॾिसो न, रमज़ान खां बाद में बि इहो अमल बहितर न आहे। मां सम्झां थो काफ़ियुनि साथियुनि जी नौजवान जी मजबूरी आहे जेकी यकी त इन फील्ड में हलंदा अचनि था ऐं इन खां अलावा उन्हनि जो ॿियो कमु जेको गुज़ारो आहे बि न, मसइलो त ॿियो को कमु करे बि नथा सघनि। यकी त मूवी जी फील्ड में रहिया आहिनि, अहिड़ी तरह एडिटिंग जी फील्ड में रहिया आहिनि, त हाणे इन्हनि जे लाइ तमामु वॾो मुश्किल आहे त इहो कमु कीअं छॾनि। त गुज़ारिश कंदुमि सभ खां पहिरियां आहिस्ते आहिस्ते हिन कम खां हथु कढी वञो, त अलाह ताला लाज़िम ॿियो कमु ॾेई छॾींदो। अलाह ताला रिज़्क़ जो ज़िम्मो जेको खयो न, उहो अलाह ताला खयो आहे। अलाह ताला तमामु इंसाननि जे लाइ आसानी जो मामिलो अता फ़रमाए।